सोचना खबर नाज़रीन वासां शेयर कयूं पिया शिकारपुर का त शिकारपुर में मारफाणी ऐं भया बिरादरी में जहिड़े जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। जहानबाद थाणे जे हद ॻोठ ग़ुलामो मारफाणी में सारियुनि जी वल चोरी करण था जहिड़े जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कयूं पिया त शिकारपुर वेझो मारफाणी ऐं भया बिरादरी में जहिड़े जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। जहानबाद थाणे जे हद ॻोठ ग़ुलामो मारफाणी में सारियुनि जी वल चोरी करण था जहिड़े जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। अवां खे नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं शिकारपुर खां। शिकारपुर वेझो मारफाणी ऐं भया बिरादरी में जहिड़े जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। जहानबाद थाणे जे हद ॻोठ ग़ुलामो मारफाणी में सारियुनि जी वल चोरी करण था जहिड़े जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कयूं पिया शिकारपुर में मारफाणी ऐं भया बिरादरी में जहिड़े जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। जहानबाद थाणे जे हद ॻोठ ग़ुलामो मारफाणी में सारियुनि जी वल चोरी करण था जहिड़े जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। अवां खे अपडेट कयूं पिया त मारफाणी ऐं भया बिरादरी में जहिड़े जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। इहा अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कयूं पिया शिकारपुर खां त शिकारपुर में मारफाणी ऐं भया बिरादरी में जहिड़े जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। जहानबाद थाणे जे हद ॻोठ ग़ुलामो मारफाणी में सारियुनि जी वल चोरी करण था जहिड़े जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन असां शेयर कयूं पिया शिकारपुर खां त शिकारपुर में मारफाणी ऐं भया बिरादरी में जहिड़े जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। जहानबाद थाणे जे हद ॻोठ ग़ुलामो मारफाणी में सारियुनि जी वल चोरी करण था जहिड़े जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। अवां खे नाज़रीन अपडेट कंदा हलूं अफ़सोसनाक ख़बर खां त शिकारपुर में मारफाणी ऐं भया बिरादरी में जहिड़े जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। जहानबाद थाणे जे हद ॻोठ ग़ुलामो मारफाणी में सारियुनि जी वल चोरी करण था जहिड़े जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॼाणण लाइ राब्तो कयो आहे शिकारपुर में सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सारंग बप्पड़ सां। सारंग अपडेट कजो इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे जहिड़े में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। कहिड़ा तफ़सील ॿुधाया पिया वञनि? जी बिल्कुलु फराज शिकारपुर ज़िलो जेको आहे त बिरादरी तकरारनि जी बाहि में सड़ी रहियो आहे। अॼु बि जेको आहे जेको झेड़ो थियो आहे भया ऐं मारफाणी बिरादरी धुरनि विच में जेको जहानबाद थाणे जी हद आहे ऐं ॻोठ ग़ुलामो मारफाणी ॿुधायो थो वञे त उते जेको आहे त सारियुनि जी वल चोरी करण तां भया बिरादरी पारां पहिरों खणी मारफाणी बिरादरी वटि जेके पहुता त उते जेको आहे त ॿिन्ही धुरनि में फायरिंग शुरू थी वई ऐं इहे इतला आहिनि त जेको आहे त सरदारू मारफाणी सिराज मारफाणी आसिफ ऐं यासीन मारफाणी इहे 4 ॼणा जेको आहे त मारिजी विया आहिनि। जॾहिं त 10 खां वधीक जेके आहिनि उहे ज़ख़्मी आहिनि जंहिंमें औरतूं बि शामिल आहिनि जंहिंमें ज़रीना आहे गुल भयो आहे ऐं ज़ुल्फ़ार भयो ऐं उन सां गॾु ॿिया बि ज़ख़्मी आहिनि त उन्हनि खे जेको आहे त अस्पताल ज़ख़्मी खे मुंतक़िल कयो पियो वञे। ही 4 ॼणा जंहिं जा लाश जेको आहे उते पियल आहिनि ऐं मां तव्हांखे ॿुधाई थो वञा त धीरियूं हिन वक़्तु ताईं मोर्चा बंदि आहिनि ऐं पुलिस इहा दावा करे थी त हू जेको आहे त वाक़े वारे हंधि पहुची रहिया आहिनि पर हिन वक़्तु ताईं जेको आहे त ॿिन्ही धुरनि में फायरिंग जेको आहे त हलंदड़ आहे ऐं हिन वक़्तु ताईं काई बि इन हवाले सां कोन में धुरनि में जेको आहे त फायरिंग बंदी जे हवाले सां को बि पुलिस किरदारु अदा करे न सघी आहे ऐं पुलिस पारां इहा तस्दीक बि नथी सघी आहे त केतिरो नुक़सानु थियो आहे जाननि जो। ऐं मां तव्हांखे ॿुधाई थो वञा त हीउ इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो जहानबाद वारे इलाइक़े में पेश आयो आहे जिते 4 ॼणनि जे मारिजण जा जेको आहे त इतला मिली रहिया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी सारंग इन हवाले सां अवां सां मुरा तफ़सील ॾिना।